अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हाँ सोनिया समोद ॾिसी रहिया हो न्यू मेहरान न्यूज़। ख़बर शामिल कयूं था कंडियारो रिपोर्ट जमील अहमद सुरगाणी। कंडियारो भरिसां ॻोठ परियल सुरगाणी जे रहवासी ॻोठाणनि पारां मोहब्बत डेरो थाणे अॻियां क़ुरान पाक खणी इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते साहिबज़ादी सकीना, ज़हीर सुरगाणी, शबीर सुरगाणी, ख़ुदा बख़्श ऐं ॿियनि जो चवणु हो त 5 ॾींहं अॻु हथियारबंदनि फायरिंग करे असांजे नौजवान मज़हर सुरगाणी खे गोलियूं हणी क़तल कयो ऐं संदसि घरवारी खे ज़ख़्मी कयो। हद जे थाणे ते केस पिणु दाख़िल करायो आहे, पर मोहब्बत डेरो पुलिस जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ को तहरीक न पई वठे। जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं असांखे केस तां हथु खणण लाइ धमकाए रहिया आहिनि। दाहूं करे थकिजी पिया आहियूं, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार न पई करे। पुलिस जवाबदार साबित बणियल आहे। असांखे क़तल जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि, जंहिं करे हू परेशान आहिनि। DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरा फिरोज़ खां मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे मोहब्बत डेरो पुलिस ख़िलाफ़ क़दम खयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।